नाज़रीन, ठारूशाह में टाउन कमेटी मुलाज़मन ऐं सफ़ाई अमले के तशद्दुद जो निशानो बणाइण ते ख़ानज़ादा बिरादरी जे बासरनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई। उन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर अलहरिनो सोलंकी। जी अलहरिनो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल आगे ॿुधाईंदो हलां। ठारूशाह में टाउन कमेटी मुलाज़मन ऐं सफ़ाई अमले के तशद्दुद जो निशानो बणाइण ते ख़ानज़ादा बिरादरी जे बासरनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो अलामती बुख हड़ताल। ठारूशाह टाउन कमेटी के मुलाज़मन सिराज बुर्ट, सफ़ाई अमले जमादार यूसुफ शेख ऐं हाकिम शेख मथां ख़ानज़ादा बिरादरी के माण्हुनि मास्टर हयात ख़ानज़ादा, अमीन ऐं अरमान संदसि भाउ जे तरफ़ां तशद्दुद ऐं तज़लील करण ते टाउन कमेटी के सफ़ाई अमले ऐं मुलाज़मन तरफ़ां एहतजाज करे अलामती बुख हड़ताल कैंप लगाई, छिती नारेबाज़ी कई। हुननि मुतालबो कयो त बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे टाउन मुलाज़मन ऐं सफ़ाई अमले सां इंसाफ़ कयो वञे, जॾहिं त सफ़ाई अमले जी हड़ताल ऐं एहतजाज जे करे शहर में सफ़ाई बि न थी सघी आहे। जी अलहरिनो सोलंकी, तफ़सील ॿुधाइण लाइ अव्हां जी महिरबानी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।